अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली फ़हीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे हिकु तमामु बहितरीनु ड्रामे जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं हा, वीडियो पसंदि अचे त कॉमेंट ज़रूरु कजो। जी दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो आहियां त हिकु तमामु बहितरीनु सोप सीरियल ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो आहे। दोस्तों, हिन ड्रामे जो नालो आहे पत्थर दिल ऐं हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त जीअं त सैयद निसार शाह, सैयद आसिफ शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं सतार लाड उर्फ़ मज्जू, अहमद अली शेख, कंडन जी सेज वारो बेगो, इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन ड्रामे में जेको आहे त अहमद अली शेख जो वॾेरे जो किरदारु आहे ऐं सैयद निसार शाह जो हिकु हीरो जो किरदारु आहे। जीअं कंडन जी सेज ड्रामे में हिकिड़ो किरदारु हुयो सैयद निसार शाह जो, यानी हाशिम ख़ान हुयो हुन ड्रामे में, अहिड़े हिसाब सां हिकिड़ो किरदारु आहे सैयद निसार शाह जो। दोस्तों, हीउ ड्रामो KTN चैनल जे लाइ रिकॉर्डिंग थी रहियो आहे। तमामु जल्द ही KTN चैनल ते ऑन एयर कयो वेंदो। दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां दोस्तनि खे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे हीउ वीडियो पसंदि आयो आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे ख़ुशि ऐं आबाद रखे।